ॾिस दी मेरू छोकिरीअ खे विच में न आण। त ॿियो कंहिंखे आणिया विच में? छोकिरीअ जो त मामिलो आहे थी ख़ुर्शीद। फ़ैसिलो त तव्हां वॾनि खे करिणो आहे न। वॾनि जे फ़ैसिलनि खे तव्हां मञंदा किथे आहियो? मामा मुराद त सम्झंदो आहे त हीउ रिश्तो करण में असांजी मर्ज़ी कान्हे का। हाणे वेठी आहे साम्हूं शैला तव्हांजे, हाणे तव्हां पाण पुछो न शैला खां। हाणे असां हिन जी मर्ज़ीअ खां सवाइ त को बि फ़ैसिलो नथा करे सघूं न। छोकिरीअ खे पहिरियां ई पटी पढ़ाए विहारे छॾियो हूंदव। मूंखे कंहिं पटी नाहे पढ़ाई मामी। मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी नाहे हिन शादी करण में। शादी करण जी मर्ज़ी नाहे या मुंहिंजे पुट जो रिश्तो मंज़ूर न अथई? जेको बि सम्झी मामी, मुंहिंजी तरफ़ां इनकार आहे। जेकॾहिं ईअं ई हो त फोन ते चई छॾियां। छोकिरी जे हथां बेइज़त कराइण जो कहिड़ो ज़रूरु हो? असां बेइज़ती कराइण लाइ तव्हांखे नाहे घुरायो। ॿियो न त ही छा आहे? तुंहिंजी धीअ जुती खयो मुंहिंजे मुंहं में पई हणे त पोइ अहिड़ा वाइदा कयव छो? असां को बि वाइदो नाहे कयो। अदी मेरू अलाह खे बि मुंहुं ॾेखारणो अथई। उहो त सभई ॾेखारींदा, बाक़ी इल्ज़ाम तराशी न कर मामी। असां कंहिंसां को वाइदो नाहे कयो। अस्सलाम वालेकुम मामी। भीम घणनि ॾींहंनि खां पोइ नज़र आया आहियो। आयो अथई, हाणे पुछ न, पुछीसि न मुड़सई खां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।